रहमान रहीम। मुझो अॼु जो जेको वीडियो पैगाम आहे उहो पंहिंजे ॻोठ वारनि लाइ आहे, मदे जी ऐं जिदोदर वासनि लाइ, जिन खे मां इहो वादे थो कंदो हलां त इहो जो कल्ह खां जेको 21 तारीख़ खां लॉकडाउन जो नोटिफिकेशन जेको निकितो आहे, स्ट्रिक्ट लॉकडाउन जेको डिप्टी कमिश्नर शिकारपुर साहिबु नोटिफिकेशन कढियो आहे, उन में क़तन इहो किथे बि न आहे लिखियलु त तव्हां किराने जा दुकान बंदि कयो, सब्ज़ी जा दुकान बंदि कयो, तव्हां मेडिकल स्टोर बंदि कयो। ऐं सभु दोस्त जेके आहिनि उहे मूंखां पुछनि था, मुंहिंजी मथे इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि थी आहे, इन में किथे बि न आहे लिखियलु तव्हां महिरबानी करे पंहिंजा दुकान खोलियो, किराने जा जेको ज़रूरियात जी शयूं, पंहिंजे घर लाइ अटो चांवर गिहु खंडु इहो त वठिणो आहे माण्हू खे, माण्हू त बुख मरी वेंदा। ऐं ईअं ई मेडिकल स्टोरनि ते बिल्कुलु क़तन लॉकडाउन जो असरु न आहे। सब्ज़ी वारा पंहिंजी सब्ज़ी खोलनि ऐं गोश्त वारा जेके आहिनि पंहिंजी SOP तहत गोश्त खोलनि। इन में इहो आहे तव्हांखे मास्क पाइणो आहे, जंहिंखे ॿाहिरि पंहिंजे घर जी शइ वठणु वञिणो आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजे हिकिड़े घर जो वञे, शनाख़्ती कार्ड खीसे में रखे ऐं मास्क पाए वञे, SOP खे फॉलो रखिणो आहे। इन में इहो न आहे तव्हां दुकान न खोलिया आहिनि, सभु दोस्त माड़े फ़ोन था करनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां वादे कंदो हलां त इहो दुकान खोलण जा टाइमिंग्स बि आहिनि, उहे आहिनि सुबुह 7 बजे खां वठी करे शाम जो 7 बजे ताईं। सूमर, आरो, अरबा, ख़मीर, जुमो 5 ॾींहं तव्हांखे दुकान खोलणा आहिनि इन टाइमिंग ते। 5 ॾींहंनि खां पोइ छंछरु ऐं आचर इहो जेके आहिनि दुकान बंदि हूंदा। इन में मेडिकल स्टोर खुलियलु हूंदो। त इहो वादे कंदो हलां त इहो नोटिफिकेशन हिन लाइ आहे। ऐं जेको कल्ह जेको मदे जी शहर में जेके रेंजर्स जा एहलकार अची करे ज़बरदस्ती डॉक्टर रेंजर्स ऐं इहे पुलिस वारा डंडा हणी माण्हुनि खे ज़बरदस्ती टेस्ट वरिता अथऊं, इहो क़ाबिल मज़म्मत अमल आहे। इहो पाकिस्तान में किथे बि न आहे थियो, कंहिं बि शहर में न आहे थियो त तव्हां ज़बरदस्ती हिकिड़े सिहतमंद माण्हू खे जंहिंखे को सिम्टम बि न हुजे इहा हैरेसमेंट फैलाई अथऊं। इहो बिल्कुलु क़ाबिल मज़म्मत आहे। कंहिं बि रेंजर्स वारे खे इहो को हक़ नथो पुॼे त आम शहरी खे ज़बरदस्ती विहारे मोबाइलनि में ऐं उनखे डंडा हणी करे सुयूं हणी ऐं उन्हनि जा सैंपल वठनि था। इहो बिल्कुलु ग़लति अमल आहे ऐं क़ाबिल मज़म्मत आहे। इन लॉकडाउन जो